भारत सिंतास मुआहदे जी बनकड़ी कई त कश्मीर जी आज़ादी ते 6 दरिया पाकिस्तान जा थी वेंदा। डीजीआईएसपीआर लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो कतरी टीवी के इंटरव्यू। डीजीआईएसपीआर चयो त भारतीय फौज पाकिस्तानी फौज पारां सेखारियल सबक कॾहिं न विसारींदी। 24 करोड़ माण्हुनि जो पाणी रोकण बाबति को चरियो ई सोचे सघे थो, केर भी ईअं नथो करे सघे। हक़ीक़तुनि खे ॾिसणो पवंदो। भारत सिंतास मुआहदे जी बनकड़ी कई त खेसि यादि रखणु घुर्जे त कश्मीर हिकु तकरारी इलाइक़ो आहे। जेकॾहिं सुभाणे कश्मीर पाकिस्तान सां शामिल थी वञे थो त 6 दरिया पाकिस्तान जा थी वेंदा। भारत खे वॾो बार खणणो पवंदो। भारत सां जंगबंदी बरक़रार आहे। भारत जो कूड़ो बयानियो ठहण नथो ॾिनो वञे। समूरी दुनिया खे मौक़िफ़ ॿुधाए छॾियो। चीन में थियल 3 मुल्की गॾजाणीअ में दहशतगर्दी जो ख़ात्मो बि एजेंडा जो हिसो हो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो त कुझु ग़लतियुनि ऐं ख़राबियुनि सबबि दहशतगर्दी कर खंयो। दहशतगर्दीअ खे मुंहुं ॾींदासीं। चीन CPEC 2 खे शुरू करण लाइ तयार आहे। स्ट्रेटेजिक ॻाल्हियुनि में शिरकत लाइ चीन जो परॾेही वज़ीर इस्लामाबाद ईंदो। क़ौमी असेंबलीअ में भारत पारां सिंतास मुआहदे जी गैर कानूनी मुअतली ख़िलाफ़ ठहराव यकराव मंसूर। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर मोइन वटू ठहराव क़ौमी असेंबली में पेश कयो। ठहराव जे PTI समेत समूरनि सियासी जमात हिमायत कई। ठहराव में चयो वियो आहे त हुकूमत भारत जी गैर कानूनी ऐं हिकु तरफ़नि क़दमनि जी रोकथाम लाइ तकड़ा क़दम खणे। पाकिस्तान सिंतास मुआहदे जी मुअतली बाबति भारत जी गैर कानूनी क़दम खे रद्द करे थो। सेनेट जे मामूल वारी कार्रवाई मुअत्तल। बलोचिस्तान में पेश आयल दहशतगर्दी वाक़िए ते बहस। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो त ख़ज़दार वाक़िए में भारत मुलविस आहे। भारत खे सबक सेखारे छॾियो। हाणे भारतीय प्रॉक्सीज़ खे बि पासो करणु घुर्जे। शीरी रहमान चयो त पाकिस्तान में दहशतगर्दी भारत किराए रहियो आहे। इरफान सिद्दीकी चयो त भारत खे सबक मिली चुको। अली ज़फ़र चयो त बस घणो थियो। दहशतगर्दनि सां हाणे का बि रिआयत न थियणु घुर्जे। फैसल वावडा चयो त घटि वसीलनि बावजूद दुश्मन खां जंग खटी। भारतीय नाज़िम उल उमूर जी परॾेही आफ़ीस तलबी। भारतीय हाई कमीशन जे हिक एहलकार खे नापसंदीदा शख़्स करार ॾेई मुल्क छॾण जो हुकुम ॾेई छॾियो। परॾेही खाते चयो आहे त भारतीय हाई कमीशन जो एहलकार गैर सिफ़ारती सरगर्मियुनि में मुलविस आहे। भारतीय नाज़िम उल उमूर खे एहतजाजी ख़त बि ॾिनो वियो। Pakistan has got some excellent people and some really good, a great war for the, it's like, if you take a look at what we just did with Pakistan and India, we settled that whole, and I think I settled it through trade. We're doing a big deal with India, we're doing a big deal with Pakistan. अमरीकी सदर ट्रंप पारां हिक भेरो ॿीहर पाकिस्तानी अवाम ऐं क़यादत जी वाखाण। सदर ट्रंप ॿीहर पाकिस्तान जे अमन पसंद पॉलिसियुनि ऐं क़यादत जी तारीफ़ कंदे चयो त पाकिस्तान जा माण्हू ऐं क़यादत आला मयार रखनि था। पाकिस्तान ऐं भारत सां वापारी मुआहिदा कंदासीं। आलमी मालियाती इदारे जे वफ़द जी वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात। वफ़द पारां IMF प्रोग्राम ते अमल दरामद जे हवाले सां माशी सुधारनि जी मस्बत नतीजनि ते इत्मीनान जो इज़हार। माशी सुधारनि ऐं तरक़ीअ में सरकार जारी रखण जो इज़हार। शहबाज शरीफ चयो त पाकिस्तान माशी इस्तेहकाम बाद तरक़ी ॾांहुं वधी रहियो आहे। सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच मख़सूस सीटुनि बाबति दरख़्वास्त ॿुधंदड़ बेंच ते एतिराज़ रद्द करे छॾिया। 26 तरमीम बाबति दरख़्वास्तनि ते फ़ैसिले बाद ॿुधणी करण वारी सदारत। केस जी लाइव स्ट्रीमिंग करण वारी दरख़्वास्त मंज़ूर। आईनी बेंच सुन्नी इतिहाद काउंसिल जी दरख़्वास्तनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ॿुधणी सूमर ताईं मुलतवी। सिंध हाईकोर्ट जो इर्साब में वफ़ाक़ जो मेंबर सिंध मां मुक़रर न करण ते सख़्त कावड़ जो इज़हार। अदालत 3 हफ़्तनि अंदरि वफ़ाक़ जो मेंबर सिंध मां मुक़रर करे रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत वफ़ाक़ खे पाणीअ बाबति समूरा फ़ैसिला सूबनि जे गॾियल इतफ़ाक़ सां करण खे यक़ीनी बणाइण जो बि हुकुम। सिंध हाईकोर्ट पुलिस कांस्टेबल्स जी भर्तियुनि ख़िलाफ़ स्टे बरक़रार रखी छॾियो। सिंध हाईकोर्ट सखर बेंच में ॿुधणी दरख़्वास्त गुज़ारनि जा वकील ऐं ॿिया अदालत में पेश। भर्तियुनि वारी कमेटी सखर जे चेयरमैन ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद खे रिकॉर्ड पेश करण जो हुकुम।
सिंध हाई कोर्ट रिमार्क्स ॾिना त पुलिस ऐं IBA जेका टेस्ट वरिती उन्हनि जो समूरो रिकॉर्ड सुभाणे पेश कयो वञे। अदालत बर्तन ते स्टे में बि वाध करे छॾी। नवाब शाह वासन औरत सांगड़ जे इलाइक़े चोटियारियूं में मुबैना तौर क़तल वारसन पारां मुड़स ऐं ॾेरनि ते इल्ज़ाम एहतजाज। वसीम मंगसी ऐं ॾेरनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। वार जे ॻोठ अनवराबाद में ॻोठाणे खे मुबैना तौर अगवा करण जी कोशिश। मज़ाहमत ते ज़ख़्मी वारसन जो चवणु आहे त हथियारबंद रोशन गाॾी खे अगवा करे खणी विया। कारोहर लाड़े वटि खेसि गोली हणी छॾियो वियो। ज़ख़्मी थियल रोशन खे कंठी जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फेसगंज वेझो शहरीअ खां पुर पुलिस पहुची वई। हिकु ॾोहारी मारिजी वियो, ॿियो ज़ख़्मी। फायरिंग जी ॾेवट दौरान पुलिस एहलकार छुलण राजभर ज़ख़्मी थियो, अस्पताल मुंतक़िल। हथियारबंद शहरी कामरान जट खां मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान फुर करे फरार थी रहिया हुआ त पुलिस पहुची वई। बबलवासी नौजवान 3 ॾींहनि खां गुम। वारसन खे अगवा जो शक। वारसन जो चवणु आहे त नौजवान इम्तियाज़ उर्फ साले जागराणी जो 3 ॾींहनि खां पतो नाहे पियो। डरगी जे कोट शादमान समेजो में समेजा बिरादरी जी 2 धुरियुनि में हलंदड़ तकरार शिदत इख्तियार करे पियो। हाज़िरी ते आयल 2 धुरियुनि जो अदालत अंदर झेड़ो, लतुनि ऐं मुक्कनि जो वसकारो। 12 जहिड़ा ज़ख़्मी। 2 धुरियुनि जे झेड़े बाद पुलिस 20 खां वधीक माण्हुनि खे गिरफ़्तार करे वरितो। Death. Horrible death. And these are people that are officials, and they're saying that kill the white farmer and take their land. That is not government policy. We need an Air Force One until that's Air Force One. It's being built. 2 of them being built. But Boeing's a little bit late, unfortunately. So why did they give us a plane to the United States Air Force? That's what that idiot talks about after viewing a thing where thousands of people are dead. I'm sorry, I don't have a plane to give you. I wish you did. I'd take it. I would take it. If your country offered the United States Air Force a plane, I would take it. Okay. ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो व्हाइट हाउस में यूक्रेनी सदर खां पोइ ॾखण अफ्रीकी सदर सां बि तकरार। अफ्रीकी सदर जो सिरिल रामापोसा सदर जो गोरनि जी नस्लकुशीअ जे इल्ज़ाम ते अमरीकी सदर खे क़तरी जहाज़ जो तानो। डोनाल्ड ट्रम्प चयो त ॾखण अफ्रीका में गोरन हारनि खे तशदुद जो निशानो बणाइण सां गॾु क़तल कयो पियो वञे। सिरिल रामापोसा अमरीकी सदर जा इल्ज़ाम रद्द कंदे चयो त तशदुद जो निशानो कारे नस्ल जा माण्हू घणे तादाद में थी रहिया आहिनि।